बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम फ़मन यर्तद मिनकुम अन दीनिही फ़यमुत व हुवा काफ़िरुन फ़उलाइका हबितत अअमालुहुम फ़िद दुनिया वल आखिरह। अल्लाह तबारक व तआला कुरान शरीफ में इरशाद फरमायो फ़मन यर्तद मिनकुम अन दीनिही जेको पंहिंजे दीन खां मुर्तदिद थी वियो यानी काफ़िर थी वियो व हुवा काफ़िरुन इन हाल त उहो काफ़िर थी वियो फ़उलाइका हबितत अअमालुहुम फ़िद दुनिया वल आखिरह त उन जा अमाल दुनिया आख़िरत में ख़त्म थी विया चट थी विया उहे जेके उन नेकियूं कयूं उहे ख़त्म थी वियूं। सो दोस्तो अज़ीज़ो जॾहिं असां पैदा थियासीं त पैदा करण थियण खां बाद में अल्लाह तबारक तआला असांखे ॿई रस्ता ॾेखारिया, हिकिड़ो गुनाहनि जो रस्तो बि ऐं सवाबनि जो नेकियुनि जो रस्तो बि ॾेखारियो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे थ्रू उन्हनि जे ज़रिए असांखे ॿई रस्ता ॾेखारिया त जेकॾहिं नेकी कंदव सुठा अमल कंदव तव्हांजे लाइ जन्नत आहे ऐं जेकॾहिं ख़राबु अमल कंदव त उन्हनि जे लाइ दोज़ख आहे। जंहिं मुंहिंजे रस्ते खे वरितो उन जे लाइ जन्नत आहे, जंहिं शैतान जे रस्ते खे वरितो त उन्हनि जे लाइ दोज़ख आहे। इहे ॿई रस्ता ॾेखारिया विया। जॾहिं असां हिन दुनिया में पैदा थियासीं, वॾा थियासीं, बालिग़ थियासीं, अमलनि जो सिस्टम शुरू थियो त उन ॾींहं खां वठी शैतान असांजे पोयां पियो ऐं अञा बि आहे ऐं उहे असांजे अमालनि खे जेके नेक अमाल आहिनि उन्हनि खे बर्बादु करण जी कोशिशि कंदो रहे थो ऐं रहंदो ऐं आख़िर ताईं उहा कोशिशि कंदो रहंदो। सो असांखे इहो तरीक़ेकार ॿुधायो वियो आहे त बाबा शैतानी कमनि खां पासो कयो, शैतान जो पासो कयो, शैतान खे लानत विझो, उन जी खजी अल्लाह तबारक तआला जी पनाह घुरो शैतान मरदूद खां। सो जॾहिं इंसानु हिन दुनिया में आयो त इंसान पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस शरीफ़ तवील हदीस आहे त जॾहिं इंसानु पैदा थींदो आहे त उन मां के वरी अहिड़ा थींदा आहिनि जेके मोमिन पैदा थींदा आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगी मोमिननि वारी गुज़ारींदा आहिनि या नेकियूं कंदा आहिनि, अल्लाह तबारक तआला खे राज़ी कंदा आहिनि ऐं जॾहिं हिन दुनिया मां विसाल फरमाईंदा आहिनि त उन्हनि जी हालत बि मोमिनानी हूंदी आहे, मोमिन ई हूंदा आहिनि। ऐं के वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॼमंदा त मोमिन आहिनि ऐं नेक अमल बि कंदा आहिनि पर उन्हनि जो ख़ात्मो काफ़र थींदा आहिनि, यानी उहे जॾहिं मरंदा आहिनि त उन्हनि जी हालत काफ़र वारी हूंदी आहे, यानी ईमान पंहिंजो विञाए वेहंदा आहिनि। के वरी अहिड़ा शख़्स हूंदा आहिनि जेके ॼमंदा बि काफ़र आहिनि ऐं ज़िंदगी बि काफ़रनि वारी गुज़ारींदा आहिनि ऐं मरंदा बि काफ़र थी आहिनि। इहे टे तबक़ा ॿुधाया विया आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे टे तबक़ा आहिनि, यानी हिकिड़ा माण्हू मोमिन थी मरंदा, ॼमंदा बि मोमिन, ज़िंदगी मोमिननि वारी गुज़ारींदा, वरी हिकिड़ा ॼमंदा बि मोमिन थी ज़िंदगी बि मोमिननि वारी गुज़ारियूं पर उन्हनि जो ईमान सलामत न रहंदो। पर हिकिड़ा वरी ॼमंदा ई काफ़र आहिनि ऐं काफ़रनि वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि ऐं मरंदा बि काफ़र थी आहिनि। सो दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं असांजो हिन दुनिया में ईमान सलामत थी वियो, असां पंहिंजो ईमान बचाए वियासीं, कामयाबु थी वियासीं बचाइण में, त यकीनन असां कामयाबु आहियूं। छो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे ऐं इमाम अहमद रज़ा ख़ान बरेलवी रहमतुल्लाह अलैहि फतावा रज़विया में लिखियो आहे त जॾहिं माण्हूअ जो नज़ा जो वक़्तु ईंदो आहे यानी साह निकिरण वारो वक़्तु ईंदो आहे त उन वक़्तु बस शैतान उन्हनि जे भरिसां जी वेहंदा आहिनि। पोइ हिकिड़ो उन जी माउ जी शिकिल में थी वेहंदो आहे ऐं हिकिड़ो उन जे पीउ जी शिकिल में थी वेहंदो आहे। पोइ उहे चवंदा आहिनि जेकॾहिं न हीअ यहूदी थी मरे त हिन जे लाइ ॾाढो बहितरीनु आहे ऐं यहूदी अॻिते ॾाढो ख़ुशि आहिनि, उन मज़नि में आहिनि। ऐं जेको माउ जी सूरत में थी ईंदो आहे उहो चवंदो आहे जेकॾहिं हीउ नसारो थी मरे त नसारा ईसाई जेके आहिनि इहे तमामु ख़ुशि आहिनि ऐं उन्हनि जे लाइ ॾाढा मज़ा आहिनि, अॻिते इहा सलाह ॾींदा आहिनि। यानी जेकर ॾिसो दुनिया में असांखे वधि में वधि जेका महबूब शइ आहे उहे वालिदैन आहिनि, त उहे जेकॾहिं असांखे सलाह ॾियनि त असां जेकॾहिं तव्हां हिन मज़हब ते ईंदव, इहो मज़हब छॾे करे त तव्हांजे लाइ भलाई आहे, अॻिते मज़ा आहिनि। त हालांकि उन वक़्तु तमामु घणो नाज़ुक वक़्तु हूंदो आहे ऐं तमामु घणी तकलीफ़ हूंदी आहे। पोइ के त वरी उन वक़्त में पंहिंजो ईमान विञाए वेही रहंदा आहिनि। सो दोस्तो अज़ीज़ो हीउ शैतान जेको आहे असांखे दुनिया में जेतिरी ज़िंदगी आहे उन में वर्गलाईंदो रहंदो आहे, पर जॾहिं नज़ा जो वक़्तु ईंदो आहे, साह निकिरण जो वक़्तु ईंदो आहे त
त उन वक़्तु बि हू पूरी कोशिशि कंदो आहे त जीअं हीउ पंहिंजे ईमान त सलामतीअ सां अॻिते न वञे, हिन जो ईमान हुते विञायां ऐं हिन खे काफ़र करे मारियां। सो अल्लाह तबारक ताला असांखे असांजे ईमान मज़बूत फरमाए, ईमान जी सलामतीअ सां जो मौत नसीब फरमाए। सो दोस्तो अदीदो, जेकॾहिं असांजो ईमान सां ख़ात्मो न थियो त पोइ जेके बि असां नेकियूं कयूं उहे चट थी वेंदियूं, ख़तमु थी वेंदियूं। पर जेकॾहिं तव्हां ॿुधो हूंदो त कई मुस्लमान अहिड़ा हूंदा आहिनि जेके ज़िंदगी त मोमिनानी गुज़ारियऊं, पर उहे जॾहिं मरंदा आहिनि त काफ़र थी मरंदा आहिनि। पर के काफ़र अहिड़ा आहिनि जिन जो आख़िरी वक़्त में उन्हनि खे कलमो नसीब थी वेंदो आहे। सो दोस्तो अदीदो, हदीस शरीफ़ में बि आहे जंहिंजो आख़िरी कलाम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दख़लल जन्नत, उहो जन्नत में यकीनन दाख़िल थींदो। सो दोस्तो अदीदो, अल्लाह तबारक ताला असांजे ईमान जी सलामती अता फरमाए ऐं मरण वक़्तु हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां कलमो पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।